सीता रोड असमत सानी की एक हफ्तो गुजरण बावजूद कानून नाफिज कंदड़ इदारा मुख्य जवाबदार शमन सोलंकी के गिरफ्तार करण में नाकाम विया आहिनि। नंढपिण खां मसियाही किरदार बणजण जा ख्वाब अखियुनि में सजाईंदड़ मेडिकल जी शागिर्दियाणी डॉक्टर असमत जमील तूर जो 8 जनवरी जी सुबुह घर जे कमरे में लाश मिलियो हो। जंहिं वाक़े खां अॻु शागिर्दियाणी जे वालिद जमील तूर सीतारोड थाणे ते केस दाख़िल करायो हो त मुंहिंजी धीउ असमत के मुबीना कूड़े निकाहनामे ज़रिए सीतारोड वासी शमन सोलंकी मुसलसल ब्लैकमेल करे रहियो आहे। जंहिं सबब असमत शदीद ज़हनी दबाव जो शिकार आहे। हिन केस में शमन सोलंकी जे पुट फैज़ान सोलंकी, निकाह में पेशमाम ॼाणायल मोहम्मद इदरीस शर, शाहिद ॼाणायल लखमीर सोलंकी ऐं इमदाद जानी सोलंकी समेत 5 ॼणनि खे जवाबदार ॼाणायो वियो हो। वाक़े खां पोइ शागिर्दनि जे भाउ नादर अली तूर सीतारोड थाणे ते केस दाख़िल करायो त शमन सोलंकी पारां कूड़े निकाहनामे ज़रिए मुसलसल ब्लैकमेलिंग सबब मुंहिंजी भेण असमत शदीद ज़हनी दबाव में अची ख़ुदकुशी कई आहे। हिन पोएं केस में शमन जी घरवारी नईमा खे पिण जवाबदार ॼाणाए मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त शमन सोलंकी सां गॾु नईमा बि मुसलसल ब्लैकमेल करे असमत खां पैसा वठंदी रही आहे। शमन सोलंकी हो मुंहिंजी नंढड़ी खे ब्लैकमेल कंदो, 4th ईयर MBBS में नवाबशा में पढ़ंदी समझी, हुनखे कॉल कंदो, मैसेज कंदो, तंग कंदो हो समझी। पोइ हुनखां पैसनि जी घुर कई, पोइ वरी हुनखे ब्लैकमेल कई त मां तुंहिंजो कूड़ो निकाहनामो ठारायो आहे समझी, तुंहिंजे भाइरनि खे ॾींदुसि, तव्हांखे बदनाम कंदुसि शहर में, तुंहिंजे पीउ खे ॾींदुसि, तोखे माराईंदुसि, त मूंसां मिल। पोइ हिन माना जवाबु ॾिनो हुनखे समझी। पोइ हिकिड़ो निकाहनामो कूड़ो जेको हुयो हुननि जी फोटो कापी करे मुंहिंजी नंढड़ी जी एड्रेस ते नवाबशाह मोकिली। पोइ मुंहिंजी नंढड़ी मूंखे ॿुधायो ही मूंसां माना मसइलो आहे। असल में डिप्रेशन में जॾहिं असांखे ख़बर पई मसइले जी त डिप्रेशन में बिल्कुलु हुई। ॿुधो एॾो ब्लैकमेल करे कूड़ा निकाह माना ठाराए अथई त पहिरां बि नियाणे सां थींदो रहियो आहे इहो जेके मेडिकल स्पेशली। त असां इहा ई आहे त इंसाफ़ु कयो वञे। जॾहिं हिनखे आज़ादु छॾियो वेंदो त ॿिए कंहिं नियाणी सां ज़ुल्म कंदो। त असांजी इहा ई दरख़्वास्त आहे त इंसाफ़ु थिए। पोइ जॾहिं असांखे ख़बर पई त पोइ असां पुछियोसीं को मसइलो आहे त असांखे ॿुधायो छा मसइलो आहे। जीअं ही फलां माण्हू आहे मोहम्मद शमन, इहो मूंखे ब्लैकमेल थो करे त चए थो मां तुंहिंजो कूड़ो निकाहनामो ठारायो आहे, मां तोखे पढ़णु न ॾींदुमि अॻिते, मां ईअं कंदुमि। पोइ असां कोर्ट में वियासीं, सेशन कोर्ट में वियासीं। हुन खां पोइ SP साहिबु इंक्वायरी कई, नंढड़ी जो बयानु थियो। मोहतरमा बेनज़ीर जमाली साहिबु आहे, बहितरीनु हिकिड़ी इंस्पेक्टर आहे, हुन सां ताउन कयो। त हुन खां पोइ कल्ह ॾाढी परेशान हुई, जॾहिं मां वठी आयोमांसि ॾाढी परेशान हुई। त पोइ इहो सुबुह जो इहो वाक़ियो थी वियो। असां हाणे आया आहियूं, जाइ वारदात ॾिठी आहे ऐं हुन माइटनि सां मिलिया आहियूं। उहो चवनि था त ख़ुदकुशी आहे। बहरहाल जेके ज़रूरी शयूं आहिनि असां उहे कलेक्ट कयूं आहिनि, वधीक जांच कयूं था, ॾिसूं त असल हक़ीक़त छा आहे। इहो त डॉक्टर ॿुधाए सघनि था, पुलिस नथी ॿुधाए सघे। इहो त वेझो खां लॻल आहे या परे खां लॻल आहे। दादा असां सरज़मीन ते पहुता आहियूं जिते असांखे उनजे नियाणी जे वाल साहब जेको आहे असांखे उहा जाइ वारदात ॾेखारी ऐं उन खां असां पुछा गुछा कई, जंहिं ॿुधायो त मुंहिंजी नियाणी जेका ख़ुदकशी कई आहे। वधीक हिन ख़ुदकशी में या इन में इहा तफ़्तीश हलंदड़ हूंदी आहे। उहा जेका शइ हूंदी उहा साम्हूं अची वेंदी। कंसर्ट SHO साहिबु उते हुयो, डॉक्टर साहिब ने जेको मेडिकल सर्टिफिकेट ईंदो त ख़बर पइजी वेंदी। हिते अहम ॻाल्हि इहा आहे त शागिर्दनि जे वारसनि वाक़े खां अॻु औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ दादू पुलिस सेल इंचार्ज बेनज़ीर जमाली वटि असमत जो बयान पिण रिकॉर्ड करायो हो। तंहिं बावजूदि दादू पुलिस मामले खे गैर संजीदगी सां वठंदे वाक़े खां हिकु ॾींहुं अॻु निकाहनामे में शाहिद ॼाणायल लखमीर सोलंकी खां अलावा कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। शागिर्दनि जे मुबैना ख़ुदकुशी वाक़े खां पोइ पुलिस में थरथलो मचण ते निकाहनामे में पेशमाम ॼाणायल मौलवी मोहम्मद इदरीस शर खे गिरफ़्तार कयो वियो। जंहिं समेत केस में शाहिद ॼाणायल लखमीर सोलंकी पिण निकाहनामे खे कूड़ो करार ॾेई मौक़िफ़ इख्तियार कयो त शमन सोलंकी लिखियल निकाहनामे ते सही वरिती। उन वक़्तु असमत साणस गॾु न हुई। शागिर्दनि जो ठहिरायल निकाहनामो कूड़ो आहे। शायद इन ॻाल्हि में आहियूं, असांखे का ख़बर ई निकाह जी कान्हे का। असांखे बसि ईअं नाला कापियूं वठी विया आहिनि, कार्ड जी कापी ऐं ॿियो इहो छा आहे नालो शायद सही अंगूठे ई वधी अथनि। अच्छा, न निकाह थियो आहे न थियो? निकाह कोन थियो आहे। निकाह कोन थियो, पर असांजो दिमाग़ कमु नथो करे। मूंखे परेशान अलाए छा थो थिए, अॻिणो भाॻो सां अलाए छा पिया ॻाल्हाइनि। बाक़ी निकाह कोन थियो आहे। सवेरे तो स्टेटमेंट ॾिनी त निकाह थियो आहे। हा, अॻिणो चयनि, पर वरी दिमाग़ में ॻाल्हि न थी वई न। मां छा कयां, मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे। अच्छा, निकाह भला थियो आहे त किथे थियो आहे, का ख़बर चार? निकाह में का ख़बर ई कान्हे का।
अच्छा किथे पियो आहे या किथे न पियो आहे असांखे रुॻो हिन वरितियूं हुन कार्ड जी कापी हाँ ऐं अंगूठे जी सही वरितई पोइ हिननि अलाए छा वञी कयो आहे अॻिणो भाऊ आयो बेगल हाणे न पोइ तव्हांखे हिते छाजे लाइ वठी आया आहिनि असांखे वठी आया आहिनि बसि ख़ुदा खे ख़बर आहे इहो छा जो चकर आहे इहो पियो थो हले तव्हां निकाह में शायदि आहियो न बसि शायदि न आहियूं बाक़ी शायदि इहा इहा त बसि असांखो सही वठी वियो आहे कंहिं तव्हां खां सही वरिती किथे वरिती थोरो ॿुधाइजो असांखे सही वतई कंहिं सही वरिती सही वती शमन सोलंगी ऐं असलम ऐं सोलंगी शमन सोलंकी तव्हां खां सही वरिती जी किथे वरिती थोरो ॿुधाइजो न असांखे मस्जिद में वतई मलाहन वारी मस्जिद फाटके वारी उते सही वतई अच्छा तव्हां निकाह न आहे पढ़ायो न पढ़ायो तव्हांखे निकाह जी का ख़बरचार कान्हे न सर भाई ख़बर ई न आहे माना हीउ जेको निकाहनामो पुलिस वटि आयो आहे इहो सचो आहे कूड़ो आहे जंहिंमें तव्हांजो नालो आहे इहो कूड़ो आहे सर असां पढ़ियो ई न आहे न असांखे ख़बर ई आहे भेनरुनि में सभ खां नंढी ऐं ख़ानदान में पहिरीं डॉक्टराणी बणजंदड़ अस्मत जो रूह कंडाईंदड़ मौत सिंध जूं अखियूं आलियूं ऐं रूह ज़ख़्मी करे विधो संदसि खून सां इंसाफ़ जी पुकार सिंध हाई कोर्ट ताईं पहुचण ते हिन नोटिस वठंदे DIG हैदराबाद SSP दादू समेत ॿियनि खे रिपोर्ट ॾियण लाइ तलब कयो हाई कोर्ट जे अहिड़े नोटिस वठण बाद DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह SSP दादू सां गॾु सीता रोड पहुची शागिर्दनि जे वारसनि सां तहज़ीत करण खां पोइ वाक़े वारे हंधि जो मुआइनो कयो ऐं वारसनि खां बंदि कमरे में बयान पिण वरिता बाद में DIG प्रेस कैनल ब्रीफिंग में वाक़े खां अॻु मामले जो केस दाख़िल हुजण बावजूद जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण पुलिस जी अहिड़ी गिफ़लत जो खुली इतलाफ़ कयो ऐं साणीअ खे वॾो ज़ुल्म करार ॾिनो वॾो हिकिड़ो ज़ुल्म थियो आहे ऐं चवण में त सुसाइड आहे लेकिन हिनजा वॾा कारण आहिनि ऐं मां सॼो केस बि ॾिठो आहे थाणे ते SSP ऑफिस में हिते मालिकनि सां बि मिलियो आहियां त इहो हिकिड़ा हिन बैकग्राउंड में काफ़ी सारा अवामिल आहिनि FIR बि लॉन्च थियल आहे इन ऑल्दो शी किल्ड हर सेल्फ लेकिन उहो जंहिं रीज़न्स जे करे हुन पाण खे मारियो आहे न उहे रीज़न वॾा मतिलबु ॾुखाईंदड़ आहिनि ऐं उन में जेको मेन एक्यूज़ड आहे शमन हुन जी धीअ जेतिरी आहे माना हुनजी धीअ ऐं हीअ अदड़ी गॾु पढ़ियूं आहिनि ऐं उनजी एॾी बुरी नज़र उनजे मथां आहे एतिरा इल्ज़ाम ऐं उनखे खां पोइ कूड़ो निकाहनामो ठाराइणु नेचुरल आहे हिकिड़ो ॿारु आहे मतिलबु शी वॉज अंडर स्टडिंग MBBS त उहा नेचुरली उन कंडीशन में अची वई उन प्रेशर में अची वई जो उन पंहिंजी ज़िंदगी जेका आहे पंहिंजे हथनि सां जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ तव्हां कहिड़ा उपाय कया आहिनि जवाबदार ॾिसो 3 ॼणा त हिननि गिरफ़्तार करे छॾिया आहिनि पुलिस चौथे जे पोयां बि पुलिस वियल आहे असांखे लोकेशन ख़बर पई आहे मूंखे उमेदु आहे त अॼु राति ताईं उहो बि गिरफ़्तार थी वेंदो DIG साहिबु असांखे यकीन ॾियारी ॾियारी आहे त इंशाअल्लाह ताला अनक़रीब जेको मुलज़िम आहे शमन उहो गिरफ़्त में ईंदो ऐं उनखे कैफ़र किरदार तक पहुचायो वेंदो हिन वक़्तु मुख्य जवाबदार गिरफ़्तार न आहे थियो उन हवाले सां तव्हांजी पुलिस सां का ॻाल्हि ॿोल थी हुजे या तव्हांखे कहिड़ी ख़ातिरी कराई वई आहे मुसलसल राब्ते में जेके आहिनि SP साहिबु हुया मूंसां ठीकु आहे पहिरें ॾींहं खां वठी मोहतरमा बेनज़ीर जमाली साहिबा ठीकु आहे उहो त पंहिंजी टीम जे हमरा कमु कनि पिया था त उहो हिकिड़ो शातिर इंसानु आहे शमन त इंशाअल्लाह ताला यकीन ॾियारी अथनि त जल्द गिरफ़्त में ईंदो इंशाअल्लाह सीता रोड पुलिस जो तव्हां सां केतिरो ताउन आहे सीता रोड SHO जी गफ़लत आहे बिल्कुलु आहे इहो छो पोइ हिते त मां हटंदुमि कोन इंशाअल्लाह आख़िरी दम ताईं छो मुंहिंजी न्याणी त हिननि जी जेके बर वक़्तु कार्रवाई करे हा त शायदि इहो सानियो न थिए हा DIG साहब असां वटि आया आहिनि असां तमामु मुतमइन आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असांखे उमेदु आहे त असां सां इंसाफ़ थींदोसीं हिन वक़्तु जी गिरफ़्तारी जे हवाले सां पुलिस तव्हांखे का ख़ातिरी वग़ैरह पुलिस असांखे ॿुधायो त 3 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि सम्झी बाक़ी मेन माण्हू जेको उन जे लाइ बि असां तमामु घणी कोशिशि पिया था कयूं ऐं जल्दी इंशाअल्लाह ताला गिरफ़्तार थींदो सीता रोड पुलिस जी कारकर्दगी खां मुतमिन आहियो तव्हां सीता रोड पुलिस बि सुठो कमु कयो आहे सम्झी असां सां तावन कयो हो पर कुझु माना अहिड़ा एलिमेंट आहिनि जीअं कारियूं रिढूं चइबो आहे सम्झी जेके माना हुनखे भॼाइण में ऐं अहिड़े नमूने सां पर असां उहो DIG साहिब जे नोटिस में आंदी आहे इहा ॻाल्हि
दहकाईंदड़ हिन वाक़े खां पोइ पुलिस केस में घुर्बल मुख्य जवाबदार शमन सोलंकी जी घरवारी नईमा ऐं बाद में संदसि पुट फैज़ान सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं मां फैज़ान खे अॼु रिमांड लाइ सेकंड सिविल जज जोही एट दादू जी अदालत में पेश कयो वियो। अदालत जवाबदार फैज़ान खे 3 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते सीतानूर पुलिस हवाले कयो, जॾहिं त ॿिन्ही केसनि में घुर्बल मुख्य जवाबदार शमन सोलंकी ऐं निकाहनामे में शाहिद ॼाणायल इमदाद जानी सोलंकी खे पिणु पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम वई आहे। उन हवाले सां गुज़िरियल ॾियारे सोशल मीडिया ज़रिए इमदाद जानी सोलंकी जो बि मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। इमदाद जानी पंहिंजे मौक़िफ़ में चयो आहे त मां निकाहनामे में शाहिद न आहियां, असम जो निकाह कूड़ो आहे। जो मुंहिंजे ख़िलाफ़ काफ़ी ॾींहंनि खां कूड़ियूं ख़बरूं हली रहियूं आहिनि, जंहिंमें मूंखे कूड़ी FIR में नालो लिखियो वियो आहे, जेको कूड़ो निकाहनामो आहे। जॾहिं मूंखे इन कूड़े निकाहनामे जी ख़बर पई त मां फ़ौरन नादर जमील तूर सां राब्तो कयो, जेको डॉक्टर असमत जमील तूर जो भाउ आहे। उनखे मूं ॿुधायो, यकीन ॾियारियो त मां इन में इन्वॉल्व न आहियां, न वरी मां मुलवस आहियां। महिरबानी करे मुंहिंजो नालो इन मां ख़ारिज कयो वञे। वाक़े जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण पुलिस जी अहिड़ी सुस्ती ऐं शागिर्दनि जे जी जोरींदड़ सानिए ऐं संदसि खून सां इंसाफ़ लाइ एल तशी जी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवाननि गुज़िरियल ॾियारे सीतानूर में एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। एहतजाज जो मक़सदु आहे यकजहती। असां सिविल सोसाइटी पूरो शहर डॉक्टर असमत फ़ख्रे वालदेनी इज़्ज़त सीता ई न्याणी असांजी सॼी सीता जी न्याणी उनजो क़त्ल सवालिया निशाना बणियल आहे। असांजो अॼोको एहतजाज इन सिलसिले में आहे त जेको कुझु वाक़ियो सीता रोड में थियो आहे, इन मज़लूम डॉक्टरानी सां जेको कुझु थियो आहे, इहो तमामु ज़ुल्म आहे। ऐं इहो जेकॾहिं हिते सिंध जे नियाणियुनि सां ईअं यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में थींदो रहियो त पोइ असां नियाणियूं कीअं तालीम ॾियारे सघंदासीं। डॉक्टर असमत जेका आहे असांजी नियाणी हुई ऐं जेको आहे सो असांजी क़ौम जी नियाणी हुई। उन जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार नथा थियनि, इहो बि हिकिड़ो सवालिया निशान आहे। असां मुतमिन न आहियूं, पुलिस जे उन कारकर्दगी मां मुतमिन न आहियूं, छो त अञा ताईं क़ातिल खे गिरफ़्तार नथा कनि त मतिलबु अञा फॉल्ट आहे माना। तंहिंजे करे असांजो भरपूर मुतालबो इहो ई आहे त क़ातिल खे गिरफ़्तार कयो वञे। अहिड़ी सूरत-हाल खां पोइ शहर समेत इलाइक़े जी कुंड कुर्छ में असमत केस माण्हुनि जी कचहरी जो मौज़ू बणजण सबबि ॿाहिरि तोड़े शहर में तालीम पढ़ाईंदड़ शागिर्दनि समेत संदन वालदेन ऐं शहर जे सान्यावंदनि में शदीद गणती जी लहर पैदा थी वई आहे। उन हवाले सां असमत जे वारसनि सां उज़ुरखाई जे मौक़े ते PP जे सीनियर अॻवान ऐं तइलीम जे अॻूणे सूबाई वज़ीर पीर मज़हरुल हक़ टाइम न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त वाक़ियो ॾुखोईंदड़ आहे। अहिड़नि ई मसइलनि खां बचण ऐं नियाणियुनि जी तइलीम खे हथी वठाइण लाइ पंहिंजे वज़ारत जे दौर ज़िले हेडक्वार्टर्स में यूनिवर्सिटीज़ जा कैंपस क़ाइमु कया। अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे ऐं मां इन करे आयुसि उन वारसनि सां ताज़ियत करणु। ऐं जेको मूं अख़बारुनि में मीडिया में ॿुधो आहे उन लिहाज़ सां त मूंखे इहा ख़बर पई आहे त को कंहिं शरारती माण्हू शहर जे ई कंहिं बदमाशी कई आहे या उन जे ख़िलाफ़ु FIR बि दाख़िल कराई अथनि सेशन कोर्ट जे हुकुम ते दाख़िल थिया। पर इहो मुआशिरे में जेके ख़राबियूं आहिनि उन जी निशानदेही थिए थी। हिते लोफर पार्टी ज़ोर थींदी थी वञे। कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि ते गिरफ़्त मज़बूत कनि। मां त ईअं चवंदुसि। ऐं वारसनि कोशिशि कई, पुलिस ताईं पहुता, कोर्ट में पहुता, FIR दाख़िल थी। हाणे इहो पुलिस जो कमु आहे त जवाबदार गिरफ़्तार कनि, ईमानदारी सां अणधुरी जांच कनि, उन में जेको बि ॾोही निकिरे उनखे कानून जी गिरफ़्त में आणनि। अदब सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध जे मशहूर ड्रामा निगार मंज़ूर सीताई टाइम न्यूज़ सां उन सिलसिले में ॻाल्हाईंदे चयो त इंतहाई ॾुख अफ़सोस ऐं मज़मत जोॻो ही अमल आहे
ऐं इन ॻाल्हि जो असांखे अफ़सोस ऐं अरमान आहे त जंहिं सिंध जी ऐं सीता जी न्याणीअ खे एप्रान पाए डॉक्टर थी हिन शहर में अचिणो हुयो, उन शहर मां कफ़न में हुन जो लाश दफ़न थियो आहे। इहो इंतिहाई ॾुखु आहे, अफ़सोस आहे वालदेन जी हैसियत सां ऐं अदीब शाइर ऐं समाजी वर्कर जी हैसियत सां। ऐं नफ़्सियाती तौर ते इहो हींअर तासुर थी चुको आहे, माण्हुनि ते असरु थी चुको आहे त हू सिंध जूं न्याणियूं जेके पढ़ाइण जे लाइ जेको शऊर रखनि पिया, यकीनन उहो मुतासिर थियो आहे। वालदेन जे लाइ ही दिलि आज़ारींदड़, लिंग कानराणींदड़ हिकिड़ो वाक़ियो आहे। ही ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश अचण खां पोइ कानून नाफ़िज़ कंदड़ मुल्की इदारनि खे घुर्जे त मामले जी तह ते जांच समेत मुख्य जवाबदार शमन सोलंकी खे पिण गिरफ़्तार करे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाइनि। जीअं असमत जे खून सां इंसाफ़ थियण सां गॾु सिंध जी का ॿी असमत अहिड़े अजल, वहशत, ज़ुल्म ऐं बरबरियत जो शिकार न थी सघे। रिपोर्टिंग टीम सां गॾु इम्तियाज़ अहमद बुगियो, टाइम न्यूज़, सीता रोड।